अस्सलाम वालेकुम। निसार जमाली जी तरफ़ां तव्हां सभिनी खे निसार जमाली ऑफिशियल में भलीकार। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीक ठाक मज़े में? उम्मीद आहे त ठीक ठाक हूंदव, ख़ुशि हूंदव। ऐं सभ खां पहिरियां त तव्हां सभिनी दोस्तनि खे, प्यारनि खे ऐं दिलवारनि खे निसार जमाली जी तरफ़ां एकता जे ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं हुजनि। ऐं अॼु मां वञी रहियो आहियां कराची एकता जे ॾिहाड़े जे हवाले सां। अॼु कराची में हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो आहे प्रेस क्लब में, त उते बि मुंहिंजा तव्हां जहिड़ा प्यारा दोस्त, पिनी प्यारा दोस्त आहिनि, हुननि सां मुलाक़ात बि थींदी, हुननि सां मिलणु वञा पियो हिकिड़े प्रोग्राम में। त सोचियो हीअ वीडियो मां तव्हां सां शेयर कंदो हलां। त सफ़र में काफ़ी मज़ो अचे पियो, काफ़ी इंजॉय पियो कयां। ऐं हीअ बारिया टाउन आहे कराची वारो, ज़रूरु तव्हां ॾिठो हूंदो। ऐं जॾहिं बि वञो त विज़िट ज़रूरु कजो बारिया टाउन कराची वारो। तमामु ख़ूबसूरत नमूने सां ठहियलु आहे। आई लव बारिया टाउन। तो दोस्तों फाइनली मां सोराब गोड पहुची वियसि कराची। सोराब गोड कराची पहुची वियसि ऐं मूंखे हाणे वञिणो आहे सदर। मूंखे हाणे वञिणो आहे सदर, छो जो सदर में प्रेस क्लब आहे जिते असांजो प्रोग्राम आहे। हींअर मां काजी आज़म जो मज़ार क्रॉस पियो कयां। हीअ आहे काजी आज़म जो मज़ार, इहो मां क्रॉस कयां पियो ऐं सदर ॾांहुं वञा पियो। फाइनली असां सदर पहुची वियासीं ऐं हिते असां हिकु नंढिड़ो ब्रेक कयो हो चांहि जो। ऐं उतां खां पोइ रवानगी आहे सदर में ई प्रेस क्लब। ही को ॿियो शहर न आहे, कराची आहे। कराची सिंध आहे। दोस्तों उम्मीद कयां थो त तव्हां हिन वीडियो खे ॾिसी रहिया हूंदा ऐं काफ़ी इंजॉय करे रहिया हूंदा। ऐं हिन वीडियो खे तव्हां एंड ताईं ॾिसो, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो, काफ़ी इंजॉय कंदो तव्हां। जी तो दोस्तों असांजी हाणे एंट्री थी आहे प्रेस क्लब में। समूरे पाकिस्तान के खबर पए त सिंधियुनि जो प्यार केतिरो आहे, छो त असांजो कम ई प्यार बि रहण आहे। महिमान नवाज़ी, निड़वत, फ़क़ीरी लॾो आहे असांजो भाउ। होशियारी कजो, मता न को भॻो जी। अच्छा दोस्तों गिटार सेट पियो थिए, उन खां पोइ वरी ॻाल्हाईंदासीं। ताड़ी जेके कैमरा लॻल आहिनि हिते प्रेस क्लब में, उन्हनि जो सेटअप हिते रखियलु आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त आहिनि अलीगुल मला ऐं सोराब शुमरो। धरती भागन वारिया ऐं हिते आहिनि हाणे चिता आशिक़, अनीता, दुआ मेमन, आमिर शाह ऐं ॿिया कुझु दोस्त। मुझे सिंध सदा सुहारिया, मुझे सिंध सदा सोभारिया, मुझे सिंध सुगंध वेराए थी, मुझे धरती खुशबू सारिया। मुझे सिंधड़ी मुझे जिंदड़िया, सिर साह खमू के प्यारिया, हित
जिए सिंध जिए तुझी मुझी जिंद जिए, जिए सिंध जिए तुझी मुझी जिंद जिए, सदा ही आबाद हुजे सदा ही आबाद, सदा ही आबाद। कराची सदर प्रेस क्लब में ही सिंधियुनि जो तइदादु ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। अॼु 6 डिसंबर 2020 एकता जो ॾिहाड़ो आहे। अॼु सिंधियुनि जो ॾिहाड़ो आहे, सिंध कल्चर डे आहे अॼु। त मूंखे ॾाढी ख़ुशी थी, पंजाब महसूसु थियो ऐं सिंधियुनि जो ॿधी ॾिसी करे सच में ॾाढी ख़ुशी थी ऐं मां ॾाढो इंजॉय कयो कराची में। ऐं जॾहिं मां वियुसि पे त कराची में कुझु मुहाजिर हुया, उन्हनि मूंखां पुछियो त अॼु छा आहे सिंधियुनि जो, कहिड़ो ॾींहुं आहे जो सभु ख़ुशियूं था मल्हाइनि। को हेॾां थो वञे, को हेॾां थो वञे, कंहिंखे टोपी पातल आहे, कंहिंखे अजरक पातल आहे, कंहिंखे वास्केटी पातल आहे। त मां उन्हनि खे चयो आहे त हर कंहिंजो हिकिड़ो कल्चर हूंदो आहे, तीअं असांजो बि कल्चर आहे सिंध कल्चर डे सिंधी। त तंहिं करे अॼु असांजो ॿधी जो ॾींहुं आहे, असांजो एकता जो ॾींहुं आहे, सभु ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि। हीअ ॾींहुं असां लाइ ईद वांगुरु ई आहे ऐं बल्कि ईद खां बि वधीक आहे। त मूंखे बि वास्केटी पातल हुई। इज्जत जुर्रत ऐं गैरत जो मुझे सिंध अलम लहरायो, हर दौर में हर मैदान अंदर पंहिंजो मयार मञा। ऐं हीअ जेके तव्हां दोस्त ॾिसी रहिया आहियो घोड़े ते वेठल आहिनि, इहे इन्हनि में हिकिड़ी छोकिरी बि आहे ऐं हर साल 2 छोकिरा ईंदा आहिनि, पर हिन साल 3 घोड़ा आहिनि। हिननि में हिकिड़ी छोकिरी बि आहे ऐं हर कंहिंजो पंहिंजो घोड़ो अलॻि आहे। ऐं हीअ सभु असां सिंधी भाइर आहिनि असांजा। ऐं ॾाढी ख़ुशी पियो थिए, ॾाढो इंजॉय पियो कयां मां बि। कराची आहे यार। जियो सिंधी जियो। सिंधियुनि जो मेड़ 6 डिसंबर 2020 सिंध कल्चर डे। पंहिंजी धरतीअ तां पंहिंजी सरतीअ तां सिर घोरींदड़ अड़बंग हिते। उम्मीद थो कयां त तव्हां बि इंजॉय करे रहिया हूंदा हिन वीडियो खे ॾिसी ऐं तव्हां इहो सोचे रहिया हूंदा त काश तव्हां बि हिते हुजो हा। कराची में अॼु लखे सिंधियुनि माण्हुनि खे गॾु ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, उम्मीद कयां थो त तव्हांखे ॾाढो सुठो लॻो हूंदो हीअ वीडियो ॾिसी करे ऐं काफ़ी इंजॉय कयो हूंदो। त जेकॾहिं तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो त प्लीज़ सब्सक्राइब टू माय यूट्यूब चैनल ऐं बेल आइकॉन करे छॾियो, छो जो मां हिते हर बार अहिड़ा वीडियोज़ रखंदो रहंदो आहियां ऐं तव्हां इंजॉय कंदा रहो। थैंक यू सो मच।